पीपी सेनेटर मोहम्मद अली शाह जामोद चयो आहे त तालके मटियारी जे तक PS 57 ते तालके मटियारी जी आवाम जो हक़ आहे, उहो उन्हनि खे मिलणु घुर्जे। PS 57 ते नामज़दगी फॉर्म बहाल थियण जी ख़ुशी में निकितल रैली खे ख़िताब कंदे हुन चयो त पीपी आम चूंडुनि में क्लीन स्विप कंदी। हुन चयो त पीपी ख़िलाफ़ सदाई इतिहाद ठहंदा ऐं रहंदा रहिया आहिनि। पीपी ख़िलाफ़ इतिहाद ठाहींदड़नि खे शिकस्त जो मुंहुं ॾिसणो पवंदो। हिक सवाल जे जवाब ॾींदे सेनेटर मोहम्मद अली जामोद चयो त तालके मटियारी जे सूबाई तक जो हक़ तालके मटियारी जी आवाम जो आहे। हुन चयो त उम्मीद आहे त तालके मटियारी जी आवाम खे हक़ मिलंदो। हुन चयो त हाला वारी सीट हुननि जी पंहिंजी आहे, उहा उन्हनि खे मिलंदी। हुन चयो तरक़ियाती कमनि बाबति इहे ई ॿुधाए सघनि था जेके अॻ में नुमाइंदा हुआ। बाक़ी हुन सेनेटर हुजण जे नाते तालके मटियारी खे घणो कुझु ॾिनो आहे। हुन चयो त MPA चूंडण खां पोइ हिते घणो कुझु ॾिबो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।